अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर मां तव्हांजे लाइ कुछ खणी आई आहियां शेयर करण लाइ। मां ही ठाहियां थी त हिकिड़ो रिलीअ जो ये बेड कवर में बना रही हूँ। ये आप देखें डिज़ाइन, ये डिज़ाइन ॾिसो, त्रिकुंडा मुंह में गंढिया हैं। ट्रायंगल्स जो हैं वो मैंने इसमें जोड़े हैं मुख्तलिफ़ कलर्स में, मुख्तलिफ़ प्रिंट्स में। तो ये कैसे बनेगा ये मैं आपके साथ आज शेयर कर रही हूँ। तो सबसे पहले तो आपके पास जो भी कपड़ा हो, जो भी कलर्स आपको पसंद हो, जो कंट्रास्ट आप लेना चाहें, जहिड़ा रंग तव्हांखे खपनि, जहिड़ो कंट्रास्ट तव्हांखे खपे उहो खणो। मां हमेशा कॉटन जो कपिड़ो इस्तेमाल कंदी आहियां। मैं कॉटन फैब्रिक के साथ काम करती हूँ। आप चाहें तो रेशमी कपड़े से भी बना सकते हैं, लेकिन मुझे इसमें ज़्यादा सहूलत होती है, मुझे अच्छा भी लगता है, तो मैं इसी के साथ काम करती हूँ। कुछ ट्रायंगल्स मैंने पहले से काटे हुए हैं, ये लाइट येलो में कुछ काटे मैंने, कुछ पिंक में काटे हैं, लाइट पिंक में। इनके साथ मैं कंट्रास्ट बना रही हूँ ये डार्क फिरोज़ी कलर में। ठीक है, तो मैं इसको काट लेती हूँ। काटेंगे कैसे ये तरीका मैं आपको सिखा रही हूँ। आपको कैंची, स्केल, एक बॉल पॉइंट ब्लैक कलर में लेती हूँ मैं हमेशा, और क्विल्टिंग पिन्स चाहिए। ठीक है, एक कटिंग बोर्ड ज़रूर होना चाहिए। अगर आप टेबल पे या किसी और सरफेस पे काम करेंगे तो वो ख़राब हो सकती है। त तव्हां बहितर आहे त हिकिड़ो कटिंग बोर्ड हुजे, या त स्पेशली जेके इन क्राफ्ट वर्क जा सिलाई जे लाइ मिलंदा आहिनि हिकिड़ा बोर्ड्स, जंहिं ते इंचनि जा ऐं सेंटीमीटर जा निशान हूंदा आहिनि, उहो वठो। न त ही मूं वांगुरु तव्हां सिंपल हिकिड़ो वेजिटेबल कटिंग बोर्ड बि हिन कम जे लाइ रखी छॾियो। ईअं न त किचन मां खणी अचो वरी हिन ते अची कमु कयो, ईअं न आहे करिणो। अगर तव्हां हिन सिलाई जे लाइ रखंदो त उन में सिर्फ़ु सिलाई जो कमु करिणो आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों असांखे हिन मां इलाही सारा पीसिस खपंदा। मां हिन पिंक सां बि ही कंट्रास्ट कंदमि, ॾिसो सुठो थो लॻे। ठीकु आहे, ऐं मां येलो सां बि, लाइट येलो आहे त इहो बि हिन सां ॾाढो सुठो लॻंदो, त मां इन ॿिन्हिनि जो हिन सां कॉम्बिनेशन ठाहींदमि। सो असां हिकिड़े टाइम ते असांखे इलाही सारियूं टुकड़ियूं खपनि त कीअं था कटे सघूं। ॾिसो ही कपिड़े जो पीस इलाही वॾो आहे। ठीकु आहे, त इन जो तरीक़ो इहो आहे त मां हिन खे पहिरियों त कंदमि फोल्ड, कंहिं भी हिकिड़े साइड खां, किसी भी तरफ से। हमेशा आपका कपड़ा जो है वो इस्त्री किया हुआ होना चाहिए, घुंझियल कपिड़ो न हुजे, इस्त्री थियल साफ़ सिधो कपिड़ो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त अहिड़े क़िस्म जा जेके डार्क कलर्स हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं इन्हनि जो रंग फिटंदो आहे, त हिन मां तव्हां नंढिड़ो पीस कटे पाणी में भिॼाए ॾिसो त छा उनजो रंग त नथो वञे। अगरि रंग वञे त पोइ अहिड़ो कपिड़ो तव्हां न इस्तेमालु कयो। ठीक है, जैसे रेड है, डार्क ग्रीन है, इस तरह का फिरोज़ी या ब्लू है, उसमें से अक्सर जो है वो रंग निकलता है धोने से। तो उसको आप पहले से, अगर शक हो कि इस कपड़े का रंग तो नहीं निकल रहा, तो आप उसको पहले से थोड़ा सा पीस काट के पानी में भिगो लें, और उसमें आपको पता चल जाएगा कि रंग निकल रहा है या नहीं। अगर रंग निकलता हो तो फिर वो कपड़ा नहीं डालें, क्योंकि फिर आपका सारा जो भी प्रोजेक्ट है, जो चीज़ आप बना रहे हैं, वो आपका ज़ाया हो जाएगा। तो हाँ हिन खे मां ही मां चेक करे चुकी आहियां, मुंहिंजो फास्ट कलर आहे, रंग सुठा हुजनि हमेशा पक्का। त हिन खे मां बिटो कयो आहे और वरी हिन खे चौड़ो कयां थी। इसको मैंने 2 बार फोल्ड कर लिया और इसकी ये 4 तहें बन गई हैं। ठीक है, इस तरह से इसकी 4 तहें हैं, और ये तय करने के बाद हम इसमें लगाएंगे पिन्स। ये देखें, ये पिन्स बहुत ज़रूरी हैं जब भी आप सिलाई करें या इस तरह का पैचवर्क का काम करें। बहुत इंटरेस्टिंग काम है। सिंध में ये कदीम ज़माने से, सदियों से होता है, और मुझे बहुत मोहब्बत है इस काम से। ये जोड़ने का काम है सिर्फ, इसमें तोड़ने का तो कुछ नहीं है। तो ये आपके किरदार की भी एक तरह से तामीर करता है, आपका किरदार भी बनाता है। छो त ही ॻंढण जो कमु आहे, ही जो छिनण जो कमु ई न आहे, हिन में बि ॻंढिजे थो। त इहो तव्हांजो किरदार बि इन हिसाब सां ठाहे थो। ही शयूं, ही कमु, तव्हांजूं एक्टिविटीज़ तव्हांजे मिज़ाज ते, तव्हांजे किरदार, तव्हांजी शख़्सियत ते असरु विझंदियूं आहिनि। सो ही ॾाढो हिकिड़ो दिलचस्प ऐं वणंदड़ कमु आहे। हाणे हिननि जी जेका मूं माप रखी आहे, उहा रखी आहे मूं 4 इंच। 4 इंच चौड़ा हम पीस लेंगे। ये देखें, ये तकरीबन ये 4 इंच है। ठीक है, तो इसको मैंने 4 तहें कर लिए। एक ही वक्त में हमारे पास बहुत से टुकड़े आ जाएंगे। अब मैं इसको यहाँ से 4 इंच पे निशान लगा रही हूँ। अगर हो सके तो ज़्यादातर बैक साइड से काम करें, क्योंकि सामने से कभी निशान कलर डार्क हो तो नज़र नहीं भी आता। इसको मैं एक तो निशान लगा रही हूँ एक जगह, फिर दूसरी जगह, फिर तीसरी जगह। जेकॾहिं साम्हूं वारे हिस्से खां ही पेन जो निशान या लीको नज़र न अचे, त तव्हां इन खे बैक साइड ते भी
निशान हणी था सघो तो जी वो तुम ॾिसी सघो। अब इस पे मैंने ये लाइन खींच ली है, इसकी मैं कर लेती हूँ कटिंग। इन लाइन ते जेका लाइन मां हिन ते कढी वई आहियां स्केल ऐं पेन सां, उन ते मां कटिंग थी कयां। ये देखें कटिंग हो गई है, पीस की कटिंग। अब हम इसको करेंगे डबल। ठीक है, ये किनारी है इस तरफ, ये मैं काट लेती हूँ क्योंकि ये सिलाई में नहीं आनी चाहिए, सफ़ेद हिस्सा है। ये अच्छो हिस्सो कटे था छॾियूं हिन जो, ऐं पोइ असां हिन खे कंदासीं पट्टीअ के डबल। अभी हम इसको डबल कर रहे हैं, आप देख लेंगे। ठीक है, और ऊपर से लगाएंगे हम पिन। मेरा ख्याल है मैं इसको उल्टा कर देती हूँ ताकि जो निशान में लगाऊं वो आप भी देख सकें। हिनखे मूं उबतो कयो आहे, हिनखे हाणे मथां हणंदासीं पिन, हेठां भी हिनखे बिल्कुलु फिक्स करे हिन पट्टीअ खे, त जीअं विच में को गुंज न रहे, झोल न रहे। बिल्कुल एंड में भी तव्हां हिनखे हिकिड़ी पिन हणी छॾियो त जीअं कपिड़ो खिसकंदो न। ठीक है, दोनों तरफ से मैंने पिन लगा ली, यहाँ भी और यहाँ भी। अब इसको रख के, अब ये चौड़ाई में 4 इंच है, अभी ये हमने चौड़ाई में नापा था, अब हम इसको लंबाई में 4-4 इंच पे निशान लगाएंगे। ये 4-4 इंच पे ये निशान में उल्टे तरफ लगा रही हूँ ताकि मैं आपको दिखा भी सकूँ। ठीक है, ये 4-4 इंच ते असां हिन ते निशान था हणूं। अब ये पूरे में मैंने, ये देखें शायद आपको नज़र आ रहा हो, यहाँ 4 इंच पे, ये 4 इंच पे, फिर ये 4 इंच पे। ठीक है, तो इसको मैं जहाँ निशान है वहाँ से काट लेती हूँ। जिते जिते निशान है वहाँ उतना ये डबल करे, तव्हां कटे वञो। ठीक है, हे हिकिड़ो स्क्वायर एट अ टाइम 2 निकरी आया, फिर यहाँ निशान है, फिर यहाँ से काट लेते हैं। ये 2 निकल आए एक ही वक्त में, अब ये यहाँ से काट रहे हैं। ठीक है, तो ये 2 पीसेस और निकलेंगे, ये 2 पीसेस असांजा ॿिया निकता। अब जो आखिर में बच गया है कपड़ा, इसको देखिए, ये जुड़ा हुआ पीस है, इसको खोल लेते हैं। ये बड़ा पीस है, इसमें से भी हमारा एक स्क्वायर निकलेगा, तो हम 4 इंच पे इसमें भी निशान लगा रहे हैं। इस पे निशान लगाया है और इसको अब फोल्ड करके काट लेंगे। ये ॾिसो, ये भी 4 इंच निकतो ऐं ही बची पियो। ये मैं संभाल के रखती हूँ, ये मेरे बड़े काम की चीज़ है। ये इनकी वीडियो मैं शेयर कर चुकी हूँ कि इतने इतने आधे इंच 1 इंच के जो पीसेस बचते हैं उनका मैं क्या करती हूँ। तव्हां चाहियो त मां इन जो लिंक मां ॾेई छॾींदमि, जेके हेतिरा ज़रा ज़रा पीसेस बचंदा आहिनि, मां उन्हनि जो कंदी छा आहियां। हिननि जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾींदमि डिस्क्रिप्शन बॉक्स में, तव्हां ॾिसी वठिजो। हाणे ही 2 या 3 पीसेस करे, नरम कपिड़ो हुजे त 4 पीसेस भी गॾु कटे था सघजनि। ॾिसो, ही रखियासीं 3 पीसेस। हाँ हिन जी कुंड खां कुंड मिलाइंदासीं, एक कोने से दूसरे कोने तक हम इसको लेकर आएंगे तो ये एक तिकोन बन जाएगा। इसको बीच में से काट लेंगे। ये हमारे पास बहुत सारे पीसेस आ गए। पिन निकाल लेते हैं। ये फिर इन सबको एक साथ रख के, ज़रा सा ये वाइट इसमें रह गया है, मैंने जानबूझ के ही छोड़ा, ये सिलाई में चला जाएगा। ठीक है, तो ही असां सॼा जेके आहिनि ट्रायंगल पीसेस कटे वरितासीं। हाणे ही मुंहिंजा जेके आहिनि पिंक सां बि सुठा लॻंदा, ऐं ही जेके येलो सां बि सुठा लॻंदा ऐं पिंक सां बि सुठा लॻंदा। ठीकु आहे, सो हाणे हिननि सभिनी खे मां सिबंदमि। हाणे हिननि जे सिबण जो तरीक़ो कीअं आहे उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। ही ॾिसो, ही इलाही सारा मूं सिबी रखिया आहिनि। ज़ाहिर आहे जॾहिं असां पूरी हिकिड़ी रिली ठाहियूं था, या असां जॾहिं कोई कुशन या कुछ भी ठाहियूं था, त असांखे उनजे लाइ इलाही सारा पीसिस खपनि। सो ही मुंहिंजी त बेड कवर आहे, मुंहिंजी पलंग जी चादर थी ठहे। सो मां ही ॾिसो डिफरेंट कलर्स में ऐं डिफरेंट कंट्रास्ट में मां जेके आहिनि ही पीसिस ॻंढे रखिया आहिनि। ही अलॻि अलॻि मां तव्हांखे ॾेखारियां थी, तव्हां ॾिसो त तव्हांजी मर्ज़ीअ जो कॉम्बिनेशन, तव्हांजी पसंदि जो जेको बि हुजे कंट्रास्ट, उहो तव्हां ठाहियो। ही सिर्फ़ु मां तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं ही लाइट येलो सां मां ब्लू बि ॻंढे चुकी आहियां। ठीकु आहे, ईअं हाणे ही बेशुमार आहिनि टुकड़ा, त ईअं करे मां हिननि खे ॻंढींदमि। जॾहिं ही सॼा पाण में ॻंढिजी वेंदा, इनको जोड़ने का क्या तरीका, ये इसी तरह जोड़ेंगे हम। जैसे ये एक ब्लू है एक येलो है, इनको इस तरह एक दूसरे के ऊपर रखेंगे, और जो इनका लंबा जो साइड है बीच का, इसको हम इस तरह सिलाई करेंगे कि जब हम इसको खोलें तो ये एक ट्रायंगल स्क्वायर हमें नज़र आए। ठीकु आहे, त ही 2 पीसिस असां खणी हिक ॿिए जे मथां रखंदासीं, त्रिकुंडा पीस, ऐं हिनखे असां वॾे पासो जेको हिनजो ही 3 हिस्सा आहिनि न, हिन एल शेप खे छॾींदासीं, हिन वारे हिसे खे असां ईअं सिलाई करे वेंदासीं
जो असां हिनखे जॾहिं खोलियूं त हीअ असांखे पूरो हिकिड़ो चौरस मिले। और इनके जोड़ने का तरीका ऐसे है कि एक ही डायरेक्शन में इनको रखें, यूं नहीं जोड़ना। ये देखें, ठीक है, यहाँ से ये कोना है तो यहाँ से ये कोना है, हिननि जी पाण में कुंड मिले, जॾहिं ही पाण में ॻंढिजनि त हीअं बर्फ़ियूं ठही पवनि। ठीक है, ऐसे बर्फ़ी की तरह ये जुड़ना चाहिए। लेकिन जब हम इसको जोड़ेंगे तो ये ख्याल रखेंगे कि एक जैसा कलर एक साथ नहीं आना चाहिए, वरना वो फिर डिज़ाइन ख़राब हो जाता है। ये देखें, आपको नज़र आएगा ये जैसे ये नमक पारे से या बर्फियाँ सी बन रही हैं इसकी, एक ही साइड पे एक ही तरफ इन सब का रुख है। यो ॻंढण महिल ख़ासि तौर ते ख़्यालु रखिणो आहे त हिननि सभिनीनि जो जेको रुख आहे हिकिड़े पासे हुजे। ठीकु आहे, सभु सेम साइड खां रखी ॻंढींदा वञो। सो हिननि सभिनी खे ॻंढे ॻंढे मां हीअं वॾा वॾा पट्टा ठाहे वेंदी आहियां, इनको इस तरह में जोड़ती जाती हूँ। ठीक है, इस तरह ये लंबा एक पट्टा बन जाएगा। तो जितनी लंबी आपको, जितनी चौड़ी आपको चाहिए चीज़, उतना लंबा एक आप इसका पट्टा बना लें। फिर इस तरह के दूसरे बहुत सारी पट्टियाँ लंबी लंबी सी के उनको फिर आपस में जोड़ेंगे। ये एक पट्टी, ये दूसरी, ये तीसरी, ये चौथी। ठीक है, इस तरह से। तो एक साथ कोई कलर नहीं आना चाहिए। और दूसरी बात ये कि बड़े से बड़ा प्रोजेक्ट बन सकता है, छोटे से छोटी चीज़ भी, छोटे छोटे मैट्स, कोस्टर्स और कुशन्स हैं और टेबल रनर्स हैं, इस तरह की चीज़ें। तो तव्हां पंहिंजे घर के सजाइण लाइ पंहिंजे हिन रिलीअ जे कम खे थोरी जिदत ॾियो, थोरो हिन में नवाण आणियो, डिज़ाइन थोरो स्टाइल चेंज कयो। कमु साॻियो ई आहे, कलर्स ऐं प्रिंट ऐं तव्हांजे ॻंढण जो तरीक़ो ऐं तव्हांजी डिज़ाइनिंग थोरी डिफरेंट हुजे। हीअ मां तव्हां सां आसान डिज़ाइन शेयर थी कयां, जेके नवां सिखण वारा बि हीअ आसानीअ सां ठाहे सघनि ऐं सम्झी सघनि। सो मूंखे उम्मीद है तव्हांखे ये वीडियो ज़रूर वणंदी। मुझे आप जवाब ज़रूर दें, कमेंट ज़रूर करें, मेरी हौसला अफजाई होती है, फिर और वीडियोस बनाने का दिल करता है। तो अगर आपको अच्छी लगे तो अपने फैमिली और फ्रेंड्स के साथ शेयर करें और अपने जो है कमेंट में ज़रूर मुझे बताएं कि आपको कैसा लगा है। ठीक है, सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ये असांजो ॾाढो प्यारो सिंध जो सकाफ़ती कमु आहे, असांजो हुनुर आहे, असांजे वॾड़नि जो। असांखे हिनखे जीअरो रखणु घुरिजे। सो कोशिशि कयो त ज़रूरु ठाहियो। ऐं पढ़ी लिखी करे ज़रूरी न आहे त माण्हू सुई धागे जो कमु न करे। ही त मोहबत आहे, त इश्क आहे जंहिंखे लॻे। सो मूंखे इहो लॻल आहे। ठीकु आहे, सो इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी कम जी वीडियो सां मिलंदासीं। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे हुनरनि सां मोहबत कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। गॾु आहियूं, अल्लाह वाहे।